الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من جاء بالحسنة فله عشر أمثالها، ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. دل جے محبت سے درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله العلي العظيم. وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين. मुझा मोहतरम दोस्तों, भाइरों एवं बुजुर्गों, अल्लाह तबारक व ताला जा किरोड़ा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे जुमे जे नमाज़ पढ़ण जे लाइ तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, जो तव्हां असां हिते गॾु थिया आहियूं। हिकु जुमे जो बाबरकत ॾिहारो, ॿियो रमज़ानुल मुबारक जो महीनो बाबरकत, टियों तक़रीबन रोज़े सां। इहा अल्लाह तबारक व ताला जी वॾी ख़ुसूसी करम नवाज़ी आहे। अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदीअ जे मोमिन बाननि खे, ईमान वारनि खे जंहिं ख़िताब सां नवाज़ियो आहे, उहो ख़िताब एॾो प्यारो आहे, एॾो प्यारो आहे, जंहिंमां अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जी उम्मत मुहम्मदीअ सां मुहब्बत नज़र अचे थी। अल्लाह ताला क़ुरान पाक में जेको नओं हुकुम फरमायो, उनखे या अय्युहल्लज़ीना आमनू जे लफ़्ज़नि सां फरमायो, ए ईमान वारो। इहो अल्लाह ताला जे ज़ात जे तरफ़ खां प्यार आहे उम्मत मुहम्मदीअ सां। ॿियनि उम्मतुनि सां ज़रा थोरो तजज़ियो कयूं। दर्स में भी ये ॻाल्हियूं गुज़रंदियूं आहिनि, तव्हां ॿुधियूं हूंदियूं, यकीनन यादि बि हूंदियूं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में यहूदियुनि सां अल्लाह तबारक व ताला हिकु दफ़ो ख़िताब फरमायो, यादि हूंदो। मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं तौरात मिलियो, पोइ क़ौम जे माण्हुनि ॾांहुं खणी आयो त क़ौम जे माण्हुनि चयोसि त न, कोन मञींदासीं जेसिताईं अल्लाह ताला असांखे पाण न चए। मूसा अलैहिस्सलाम 70-80 माण्हू क़ौम जा चूंडे तूर सिना जबल ते वठी वियो। उते अल्लाह तबारक व ताला बज़ात ख़ुद
उन सां मुखातब थी करे फरमायो त हे तौरात मुंहिंजे तरफ़ खां नाज़िल थियल किताब आहे, इन ते अमल कयो। हिकु दफ़ो अल्लाह ताला उन्हनि सां बराह रास्त मुखातब थियो। उन्हनि खे एॾी ख़ुशी थी, एॾी ख़ुशी थी, एॾी ख़ुशी थी जो हू उन ख़ुशीअ में मापन न पिया। चवण लॻा नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, असां अल्लाह ताला जे ज़ात जा पुट आहियूं, उन जा माइट आहियूं, दोस्त आहियूं। अब किथां तव्हांखे इहा ॻाल्हि मिली जो यकदम चवण लॻो त नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, अल्लाह जा पुट आहियूं, उन जा दोस्त आहियूं। चई असां सिधो सो ॻाल्हायो अथई। माना अल्लाह ताला जे ज़ात जो सिधो सो ॻाल्हाइण इहो वॾो एज़ाज़ आहे। थोरो मिसाल ॾींदो हलां। बादशाह खे जेकॾहिं पंहिंजे घर जे वाशरूमनि जी सफ़ाई कराइणी हुजे त सिधो सो डायरेक्ट भंगीअ खे चवे त भाउ हिन जी सफ़ाई करे वञ, त भंगीअ जे लाइ इहो एज़ाज़ आहे। भंगीअ खे त वज़ीर बि चई सघनि था, बादशाह जो गनमैन बि चई सघे थो, पते वारो बि चई सघे थो, पर भंगी सम्झंदो त मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे, बादशाह मूंखे पाण चयो आहे। पाण बादशाह जो ॻाल्हाइण वॾो एज़ाज़ आहे। त हुननि सम्झो त असांजे लाइ त इहो अञा वॾो एज़ाज़ आहे जो किताब तौरात ॾिनई त असांजे लाइ ॻाल्हायईं त इहो मुंहिंजो किताब आहे, इन ते अमल कयो। इन ख़ुशफ़हमीअ में मुब्तला थी करे हुननि चयो त नहनु अबनाउल्लाह व अहिब्बाहु, असां अल्लाह ताला जा पुट आहियूं, अल्लाह ताला जा दोस्त आहियूं। इन बुनियाद ते अञा वधी करे हुननि चयो लन तमस्सन अन्नार इल्ला अय्यामम मादूदा, असांखे बाहि बि कोन वटोड़ींदी क़यामत जे ॾींहुं। हा, जे कंहिं करतूत बुछड़नि जे करे सज़ा लॻी बि न थोरा ॾींहं, आङुरियुनि ते ॻणण जेतिरा। एॾो ख़ुशफ़हमीअ में मुब्तला थिया यहूदी, जिन सां अल्लाह ताला हिकु दफ़ो ॻाल्हायो बसि। त पोइ हाणे ज़रा तवजो कजो। उम्मत मुहम्मदीअ सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में 92 दफ़ा ॻाल्हायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू, हे ईमान वारो। अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे मोहब्बत जे निगाह सां ॾिठो आहे, तॾहिं त सिधो सो चई न हे ईमान वारो। न त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए बि इहे ॻाल्हियूं असांखे अल्लाह ताला फरमाए सघे पियो, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए चई कुल या अय्युहन्नास, या अय्युहन्नास कुल या अय्युहर रसूल। कुल जे लफ़्ज़ सां अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए असांखे केतिरियूं ॻाल्हियूं चयूं आहिनि, पर नवां हुक्म अल्लाह तबारक व तआला 92 दफ़ा, किन बुज़ुर्गनि 88 दफ़ा लिखियो आहे। त या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ अल्लाह सी मोमिननि खे सॾे करे ॻाल्हाए चयो आहे। इहो एॾो वॾो ख़िताब आहे जंहिंमां लॻे थो त अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे अज़ाब ॾियणु नथो चाहे। ज़रा तवजो हुजे। कॾहिं कॾहिं ॾिसबो आहे न त दुनिया जे ऑफिसुनि में कमु पवंदो आहे त पोइ जेको हुन जा पते वाला हूंदा आहिनि, पोइ उहे साहब जो मूड ॾिसी करे उन खां कमु वठंदा आहिनि। अब अॼु साहब जो मूड आहे, फाइल खणी अॻियां रखे साइन कंदो वेंदो, पर जो मूड न अथसि त महीननि जा महीना गुज़री वेंदा आहिनि, उहे पना फाइल उते पिया हूंदा आहिनि, दरख़्वास्तूं साइन न थींदी आहे। मूड हूंदो आहे त मूड ॾिसी करे सम्झी वञिबो आहे। सिंधीअ में चवंदा आहियूं त मुंहुं ॾिसी करे मिठाई घुरबी आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे तरफ़ खां जेकॾहिं कावड़ ऐं गुस्सो हुजे हा, रब ताला जेकॾहिं सज़ा ॾियणु चाहे हा त असांखे न रमज़ान ॾे हा, न क़ुरान ॾे हा, न नबी सुहिणो असांखे ॾे हा, न तव्हां असांजे लाइ लैलतुल क़द्र वारी राति ॾे हा, न 15 शबान जी राति ॾे हा, न क़ुरान जी सिफारिश क़बूल करे हा, न मस्जिद जी सिफारिश क़बूल करे हा, न रोज़े जी सिफारिश क़बूल करे हा, न क़ुरान जी सिफारिश क़बूल करे हा। लॻे थो इहे ॻाल्हियूं ॾिसी करे अल्लाह ताला जे ज़ात जो मूड आहे उम्मत मुहम्मदीअ खे माफ़ करण जो। रब तबारक व तआला बख़्शण पियो चाहे। इहे ॻाल्हियूं सभु इन ॻाल्हि जो सबूत थियूं बणजनि त अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ खे माफ़ करण थो चाहे। रब तबारक व तआला जे ज़ात जो मूड सज़ा ॾियण जो न आहे। जॾहिं रब तबारक व तआला ॼण त राज़ी वेठो आहे त मां माफ़ करण जे लाइ राज़ी आहियां, पर मूंखां घुरो त ॾियांव न। पोइ बि असां जेकॾहिं न घुरियऊं, रब जे दर ते न अचूं,
रब खां न घुरूं, रब तबारक व तआला खां माफ़ी न वठूं, रब खां पंहिंजे रब जी रज़ा न वठूं, पोइ त हेफ़ आहे न असांजे हाल ते। तॾहिं त रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े भेरे मेंबर ते हीअं चढ़ण जे लाइ पंहिंजा क़दम मुबारक पहिरें ॾाके ते रखिया, पहिरें ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायूं आमीन, ॿिए ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायूं आमीन, टें ॾाके ते पेर रखियऊं, पाण फरमायूं आमीन। साहबा सगोरा रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो अंदाज़ ॾिसी करे हैरान थिया, पुछण लॻा, साईं कुर्बान वञा, कॾहिं बि ईअं अॻ में कोन ॾिठो आहे जो तव्हां मेंबर ते क़दम रखंदा वञो, आमीन चवंदा वञो, अॼु नओं अंदाज़ इहो ॾिठोसीं। साईं छा सबबु आहे? साईं जन ॿुधाइनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन वक़्तु जिब्राइल आयो, मूंखे चयईं त सोना नबी अल्लाह तबारक व तआला जो तव्हांजे मथां सलाम हुजे। सलाम खणी करे पोइ मूंखे चवणु लॻो त तबाह ऐं बर्बाद हलाक हुजे उहो माण्हू जंहिंजा वालिदैन ज़िंदह हुजनि, उन्हनि जी ख़िदमत करे जन्नत न कमाए, उहो बि तबाह ऐं बर्बाद हुजे। मां चयुमि आमीन। पीउ मां जीअरा बि हुजनि, पोइ बि उन्हनि जी ख़िदमत करे पंहिंजी आख़िरत न ठाहे त पोइ बर्बादी थिए, चङो आहे, आमीन चयुमि। वरी ॿिए ॾाके ते पेर रखियुमि त मूंखे जिब्राइल चयो, साईं उहो माण्हू बि बर्बाद हुजे जंहिंजे आॾो तुंहिंजो सोणे नबीअ जो नालो खयो वञे, पोइ तो ते दुरूद न पढ़े, उहो बि बर्बाद हुजे। पढ़ो त हिकु दफ़ो दुरूद, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिब्राइल चयो त साईं तुंहिंजो नालो वरितो वञे ऐं तो ते दुरूद न पढ़े, उहो माण्हू बि तबाह ऐं बर्बाद हुजे। त मां चयुमि आमीन। ऐं वरी टे ॾाके ते पेर रखियुमि त आमीन चयुमि। हिन जे करे जिब्राइल चयो त जंहिंजे हयातीअ में रमज़ानुल मुबारक जो महीनो आयो हुजे ऐं पोइ बि रब खां माफ़ी वठी पाण न बख़्शायो हुजे, उहो बि बर्बाद ऐं हलाक हुजे। मां चयुमि आमीन। त मालूम थिए थो त अल्लाह ताला रमज़ान मुबारक जो महीनो ॾिनो ई तॾहिं आहे न, माना सज़ा ॾियण जो मूड कोन्हसि, माफ़ करणु थो चाहे, पर पोइ बि असां माफ़ी न वठूं त पोइ बर्बादी हूंदासीं, हलाकत असांजे लाइ। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हुआ त मूंखे नथो लॻे त अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ खे सज़ा ॾींदो। कंहिं साहिब पुछा की साईं इहा त वॾी ॻाल्हि था कयो, तव्हांखे नथो लॻे अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ खे सज़ा ॾींदो? चई हा मूंखे नथो लॻे। फरमायूं छो भला? साहिब सॻोरे पुछी त छो भला तव्हांखे नथो लॻे अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ खे सज़ा न ॾींदो? चई हिन जे करे हिकु रमज़ान ॾिनई, ॿियो सूरतुल इख़लास ॾिनई, कुल अल्लाह। साहिबनि सॻोरनि हैरानीअ सां ॾिसी करे पुछो त रमज़ान ऐं कुल अल्लाह में छा आहे? चई रमज़ान उहो बख़्शिश जो भरियल समुंड आहे जंहिंखे हिकिड़ो कतिरो रुगो रमज़ान जो मिली वियो त बि माफ़ी थी वेंदसि। सूरतुल इख़लास नंढड़े में नंढड़ी उहा क़ुर पाक जी अज़मत भरी सूरत आहे, हिकु दफ़ो पढ़े त 10 सिपारनि जो ख़तमु, 10 सिपारनि जो सवाबु, 2 दफ़ा पढ़े त 20 सिपारनि जो सवाबु, 3 दफ़ा पढ़े त सॼे क़ुर जो सवाबु मिलेसि। पोइ इहो बि नंढड़ो अमल जेको न करे त पोइ हलाक हुजे, ॿियो छा? त ॾिसो अल्लाह तबारक व तआला अली साईं जन फरमायो, इहे अमल मुख़्तसिर सवला आसान ॾेई करे असांखे माना सज़ा खां बचाइणु चाहियो आहे न। पोइ बि असां न पढ़ूं, पोइ बि असां सज़ा खां बचणु न चाहियूं, इहे नंढड़ा अमल बि असां खां न थियनि त पोइ त असां ॼाणी वाणी माना बाहि में किरण था वञूं न। इहे अल्लाह ताला जा एॾा वॾा अहसान आहिनि। हीअ सभु नेमतूं अल्लाह ताला जूं ॾिसी करे कीअं सम्झ में अचे थो त अल्लाह ताला जे ज़ात जो मूड आहे माफ़ करण जो। अफ़सोस असां ॾिसूं त अल्लाह ताला खां माफ़ी केतिरी वठंदा आहियूं, केतिरो रब जे दर ते ईंदा आहियूं। अल्लाह ताला शल तव्हां असांखे तौबा कंदड़ बाननि मां बनाए, माफ़ी वठंदड़ बाननि मां बनाए, ऐं अल्लाह ताला शल उन्हनि बाननि मां बनाए जिन खे अल्लाह ताला माफ़ करे छॾियो आहे। अल्लाह ताला जा तव्हां असांजे मथां एॾा वॾा एहसान आहिनि, एॾा वॾा एहसान आहिनि, एॾा वॾा एहसान आहिनि जो दुनिया में उन्हनि एहसाननि खे ॻणण वारी का मशीन ई कान्हे। वइन तउद्दू निअमतुल्लाहि ला तुहसूहा, अल्लाह साईं चई छॾियो आहे, ॻणींदव त न ॻणे सघंदव, एॾा एहसान। ॿियनि उम्मतुनि ते त केतिरा ई, पर असांजे मथां अञा घणा, कहिड़ा कहिड़ा एहसान ॻाइजनि। रिवाज जे अंदरि ईंदो आहे
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं ॿियनि उम्मतुनि जे माण्हुनि मां अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके अल्लाह ताला जे ज़ात वटि पंहिंजूं इबादतूं खणी ईंदा, पेश कंदा, नेकियूं, निमाज़ूं, रोज़ा, इस्तिग़फ़ार, तस्बीहूं खणी ईंदा, पर 600 साल, 1000 साल, 100 साल जी इबादत खणी पेश कंदा अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो। एॾी वॾी ज़िंदगी उन्हनि जी इबादत जी गुज़री हूंदी जेका अल्लाह ताला जे आॾो पेश कंदा। साहब सगोरनि अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी न 100 साल जी रुगो इबादत हूंदी, त असांजी त 100 साल उमिरि ई कान्हे। असांजी त पोइ नेकी, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात इहे त उन्हनि जे आॾो वज़न ई कोन रखंदियूं। जंहिंजी 500 साल 600 साल जी न इबादत रुगो हुजे, असांजी 60-70 साल उमिरि, उन में इबादत वरी केतिरी हूंदी? थोरी। उहा त उन्हनि जे आॾो वज़न ई कोन रखंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त घबरायो न, मायूस न थियो। अल्लाह ताला तव्हांखे रमज़ान मुबारक जी हिकिड़ी राति अहिड़ी ॾिनी आहे जेका 1000 सालनि खां महीननि खां बहितर आहे, लैलतुल क़द्र वारी। ऐं अल्लाह तबारक व तआला माफ़ करण ते जॾहिं अचे थो त रब तबारक व तआला बाननि जे सूरतुनि जे, बाननि जे मालनि जे कोन थो ॾिसे, रुगो ॾिसे थो त अखि जे पिंपड़ीअ में बि मुंहिंजे ख़ौफ़ जे करे ॻोढ़ो को फाथो अथसि। एतिरो ॻोढ़ो रुगो अखि जे पिंपड़ीअ में फासेसि, हेठि बि न किरेसि, अथसि एतिरो बि जे अथसि, अल्लाह जी फरमाए थो माफ़ी ॾेई छॾियोसि। एॾो रब करीम आहे। अफ़सोस असांजूं दिलियूं गुनाहनि जे करे पत्थर थी वियूं आहिनि, असांजे अखियुनि में पाणी कोन्हे। अल्लाह ताला शाला इहो पाणी बि नसीब फरमाए। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अॻियनि उम्मतुनि में हिकिड़े नबीअ सॻोरे वटि हिकिड़ी औरत आई, ग़ालिबन बनी इसराइल जो नबी आहे। उन वटि हिकिड़ी औरत आई, उन अची शिकायत कई त ए अल्लाह जा नबी आहे, मूंखे औलाद थिए थो पर बचे नथो, कुझु ॾींहं ज़िंदा रहे थो, पोइ मरी था वञनि बच्चा मुंहिंजा, ज़िंदा नथा रहनि। उन नबीअ सॻोरे उन औरत खां पुछो, भला केतिरो अरसो तुंहिंजा बच्चा ज़िंदा रहनि था पोइ मरी था वञनि? चई 100 साल, 200 साल, पोइ मरी था वञनि। त उन नबीअ सॻोरे उन्हनि ॾिसी करे फरमायो त 100 साल ऐं 200 साल खां पोइ मरी था वञनि, तोखे इन ते अजब थो लॻे? हिकिड़ी अहिड़ी उम्मत बि ईंदी, असां ना इशारो करे फरमाई, हिकु अहिड़ी उम्मत बि ईंदी हिकु नबीअ जी, जंहिंजी उम्मत जी उमिरि 100 साल बि न हूंदी। जंहिं नबीअ जे उम्मत जी उमिरि, पंहिंजी उन नबीअ सॻोरे जी बि उमिरि 100 साल बि न हूंदी। त पोइ उहा औरत अजब में अची उन नबीअ सॻोरे खां पुछे थी, साईं, पोइ जंहिंजी उमिरि न 100 साल बि न हूंदी, पोइ इहे शादियूं बि कंदा? उन नबीअ सॻोरे चयो, हा, औलाद बि ॼणींदा, पोइ इहे घरड़ा बि ठाहींदा 100 साल में, जीअंदा बि, खाईंदा बि, कमाईंदा बि, बच्चा बि ॼणींदा, इबादतूं बि कंदा, छा कंदा 100 साल में? उन औरत उन ज़माने जी अॻियनि उम्मतुनि में थधो साहु खयो, थधो साहु खणी वेही रही। उन नबीअ सॻोरे उन खां पुछो त छो थधो साहु खई भला? चई, काश उन दौर में जेकॾहिं न मां हुजां हा त इहा 60-70 साल वारी उमिरि त रुगो हिकिड़े सजदे में गुज़ारियां हा। ॾिसो उन दौर जे औरतुनि जे नेकीअ जो जज़्बो, असां किथे आहियूं? चयईं त काश जे मां उन दौर में हुजां हा त इहा 60-70 साल त रुगो हिकिड़े सजदे में गुज़ारियां। माना उन अॻिलिन उम्मतुनि जे मर्दनि ऐं औरतुनि में इहो तासुर हुयो त जेतिरी उमिरि थोरी ओतिरी ख़ुदा जी इबादत वधीक। ऐं असां बिल्कुलु उबता, बिल्कुलु उबता इन आसिर ते जीअंदा आहियूं त हाली त हो करे वटि पोइ माफ़ी वठंदासीं, हाली ग़लती करे, हाली करे वटि पोइ ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं। सरकारी मुलाज़िम हूंदो न, हर क़िस्म जी नाइंसाफ़ी कंदो, ॿुधंदो, रिटायर थींदासीं पोइ कंदासीं। रिटायर थियण ताईं कंहिंखे हयाती लिखी मिली आहे? जवान चवंदो त ठीकु आहे, जेसि ताईं जवानी आहे, मस्ती आहे, तेसि ताईं करे वठि, पोइ तौबा कंदासीं, माफ़ी कंदासीं। ऐं वरी माफ़ी बि रिटायर थी वञूं, ॿोड़ा थी वञूं, पोइ बि माफ़ी वठण में तकड़ा न हूंदा आहियूं, चवंदा आहियूं सुभाणे सुभाणे, तव्हां त वञी क़बर में पवंदो आहे। इहो आहे असांजो हाल। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे माफ़ीअ जे लाइ एॾो वॾो सामान ॾिनो आहे, एॾो वॾो सामान ॾिनो आहे, असां सभु ज़ाया था कयूं।
सब ज़ाया था कयूं। अल्लाह ताला असांखे माफ़ करण जे लाइ तैयार आहे, असां रब खां माफ़ी घुरण जे लाइ तैयार कोन आहियूं। अफ़सोस असांजो वक़्तु अजायो थो वञे, तॾहिं त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में उम्मत मोहम्मदीअ खे ख़ुशि रखण जे लाइ एॾा वॾा लफ़्ज़ फरमाया, मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। हिकिड़ी नेकी आणींदो त हिकिड़ी नेकीअ जे बदिले 10 ऊण ॾींदासीं। 10 ऊण अंदाज़ो करायां, अल्लाह ताला तव्हां असांखे हिकिड़ो महीनो रमज़ान जा रोज़ा ॾिना आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रमज़ान खां पोइ 6 रोज़ा शवाल जा जेको रखे सुन्नत आहिनि, त 30 सां 6 मिलायो 36 थिया। 36 खे 10 सां ज़रब कयो 360। रमज़ान जा रोज़ा पूरा रखे, उन खां पोइ शवाल जा 6 रोज़ा रुगो रखे, ईद वारो ॾींहुं न, ईद वारे ॾींहं खां पोइ वरी 6 ई रोज़ा रखे। हाणे ये 36 रोज़ा रुगो रखे, सॼे साल जे रोज़नि जो सवाब मिलंदुसि। सॼे साल जा रोज़ा। अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। ज़रा तवज्जो हुजे, तसवुर कयोसीं त अल्लाह ताला तव्हां असांजे मथां रोज़े जो हुकुम लॻाए करे शायदि नाराज़गी ॾेखारी आहे। अलाए छा, अलाए नाराज़गी ॾेखारी आहे जो असांजे मथां पाबंदी आई त खाओ बि न, पीओ बि न, शादीअ वारा ज़ालुनि जे वेझो बि न वञनि, बिना शादीअ वारा बि अहिड़े क़िस्म जी का हरकत न कनि। तव्हांजे कन के, ज़ुबान के, वात के, सोच के, फ़िक्र के, हर शइ खे रोज़ो आहे। पाबंदी त तॾहिं लॻंदी आहे जॾहिं नाराज़गी थींदी आहे न। मुड़ुसु नाराज़ थींदो आहे, भाई खे चवंदो आहे माइटनि ते बि न वञिजां, कोन पचाईंदासीं मानी टिकी। अबो नाराज़ थींदो आहे, चवंदो आहे ख़र्ची कोन्हे का, हल। मालिक नाराज़ थींदो आहे, मज़दूरी कोन ॾींदो आहे, पघार कोन मिलंदी आहे। दुनिया में नाराज़गी जो ततासुर ईअं ज़ाहिर थींदो आहे। असां ॾिठोसीं त अल्लाह ताला जो चयो आहे त रोज़ा फ़र्ज़ आहिनि तव्हांजे मथां, पोइ रोज़े सां त इहे पाबंदियूं आहिनि लॻल, लॻे थो अल्लाह ताला नाराज़ आहे। अलाए छा नाराज़ आहे, अलाए छा। पर फरमाई न न, घबरायो न, कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, तव्हां खां पहिरियनि ते बि इहे रोज़ा फ़र्ज़ आहे, रुगो तव्हां ते न। हाणे तसली थी त हाओ इहा ॻाल्हि रोज़े रखण वारी अल्लाह ताला जी पाबंदी न आहे, इहा मोहबत आहे। ॼण ते बि अल्लाह ताला करे आयो आहे। हाणे तासुर वियो इन पासे, सोच वई त ॿियनि नबियनि जे उम्मतुनि में रोज़ा कीअं हुया भला। ॾिसूं थोरो, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, ख़ुदि क़ुरान पाक जे तफ़सीर में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जन 6 महीना रोज़ा रखंदा। हिकिड़ो ॾींहुं रोज़ो, हिकिड़ो ॾींहुं खाईंदा, हिकिड़ो ॾींहुं रोज़ो, हिकिड़ो ॾींहुं खाईंदा। इनखे 100 में दाऊदी चइबो आहे। सूरत साद में हुनजो ज़िक्र आहे। 6 महीना रोज़ा, हिकिड़ो ॾींहुं रोज़ो, हिकिड़ो ॾींहुं खाइण, 6 महीना रोज़ा, 6 महीना अफ़्तार। उन खां पोइ अॻिते था हलूं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमायो, तूर सीना जबल ते अच त तोखे तौरात ॾियां। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ओॾां वियो त 40 ॾींहं रोज़ा रखणा पियसि। माना मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत में 40 रोज़ा फ़र्ज़ आहे। यहूदियुनि जे मथां 5 महीना 60 रोज़ा फ़र्ज़ आहे, नसराणनि जे मथां। असांजे मथां सिर्फ़ु 30। इन्हनि 30 सां गॾु, इन्हनि 30 सां गॾु 6 रोज़ा शवाल जा मिलाए करे रखण सां अल्लाह ताला सॼे साल जो सवाब ॾेई छॾे। ऐं असांजे लाइ सफ़ा सोला। ॿियनि नबियनि जे रोज़नि में ऐं असांजे रोज़नि में फ़र्क़ु कहिड़ो हो? हुननि जा रोज़ा ईअं हूंदा त राति जो इफ़्तारी असां जेका कंदा आहियूं, अफ़्तार खां पोइ बि हू न खाईंदा। हिकिड़े खजूर जे हिकिड़े दाणे ते, छुहारे ते रोज़ो खोलियऊं, वरी खाइण पीअण बंदि, वरी ॿिए ॾींहुं रोज़ो रखिबो खजूर ते, वरी छोड़िबो खजूर ते। किन किन जो त राति जो बि जेकॾहिं घर वारीअ सां हम बिस्तरी थियो, राति जो बि जेकॾहिं खाइण पीअण थियो त रोज़ो टुटी वियो। बसि रोज़े खोलण महिल हिकिड़ी खजूर, वरी रखण महिल खजूर, वरी उन्हनि जो रोज़ो शुरू। अहिड़ी तरह सां असांजो रोज़ो हुजे हा त असां हिकिड़ो बि कोन रखूं। एॾी वॾी आसानी करे अल्लाह तबारक व तआला ॾिनी। आख़िर में फरमाई लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां सां मोहबत भरियो अंदाज़ आहे, इहो आसानी करे ॾिनी अथमि, हिन जे करे जीअं तव्हां परहेज़गार थियो। मिड़ई परहेज़गारीअ में सभु खुटंदा था वञो। दुनिया जी इहा वाहिद शइ आहे परहेज़गारी, जंहिंमें तरक़ी नथी थिए। दुनिया जी हर शइ तरक़ी कई आहे, हर शइ। इल्म में तरक़ी आहे, इल्मु जाम आहे। अॻे जहालत वधीक हूंदी, हाणे माण्हुनि में इल्मु घणो आहे। अॻे गुरबत वधीक हूंदी, हाणे पैसो घणो आहे। अॻे माण्हुनि में चरियाप मोगाइप वधीक हूंदी, हाणे हर को सियाणो आहे, कोई चरियो कोन्हे को। हर शइ दुनिया जी तरक़ी कई आहे। अॻे गैराबादी घणी हूंदी हुई, वीरानी ॿारहं घणी हूंदियूं, हाणे शहर घणा आहिनि, आबादियूं घणियूं आहिनि, तरक़ी घणी आहे। हिकिड़ी शइ आई आहे तक़वा जी, जंहिं तरक़ी न कई आहे।
अल्लाह ताला ने इंसान के तरक्की सेखारण जे लाइ तक़वा ऐं परहेज़गारी सेखारण जे लाइ इहे हुक्म बयान फरमाया आहिनि जीअं तव्हां तक़वा हासिल कयो, परहेज़गार बणिजो। हीअ अल्लाह तबारक व तआला जो तव्हां असांजे मथां एॾो वॾो एहसान आहे, एॾो वॾो एहसान आहे, एॾो वॾो एहसान आहे जिन एहसाननि जो असां अंदाज़ो करे ई नथा सघूं। अल्लाह ताला जो तव्हां असांजे मथां रमज़ान मुबारक जो महीनो मोकिलियो, गोया कि अल्लाह ताला तव्हां असांखे ॼण त चेक ॾिना आहिनि, चेक हथ में। जीअं न हिकिड़ो बैंक जो मुलाज़िम हुजे, उनखे बैंक मैनेजर ख़ाली हिकिड़ो चेक ॾे, अबा हिनखे भर, अखर लिखेसि, जेको वणई अंग लिखेसि, शाम ताईं भले सोच, जेतिरो वणई इन ते अंग लिख, शाम जो चेक मूंखे जमा करा, जेतिरा अंग जेतिरा पैसा तो उन ते लिखिया उहे पैसा तुंहिंजा। छा ख़्याल आहे? मुलाज़िम छॾींदो अंग को छॾींदो? वॾे में वॾो, वॾे में वॾो, वॾे में वॾो जेको अंग हूंदो उहो वञी हणंदो। ईअं हिकिड़ो न 30 चेक जेकॾहिं मिलनिसि, 30 चेक मिलनिसि, शाम ताईं हिननि ते लिखी आहे जेतिरो वणई अंग लिखो, मोटा अमाउंट वठि, रक़म मूंखां वठि अचे। छा ख़्याल आहे? छॾींदुसि? सभिनी चेकनि खे भरींदो। पर जेकॾहिं को अहिड़ो माण्हू अचे जेको ख़ाली खणी अचे चेक, हिकु अधु भरियल या 2 भरियल, 5 भरियल, 6 भरियल, भला अक्सर ख़ाली खणी अचे, उनखे तव्हां असां साम्हूं चवंदासीं बेवकूफ़, चॾो चवंदासीं अड़े मोगा तोखे हेॾो वॾो मौक़ो मिलियो, माना ख़ाली चेक खणी आए, घरे अची आ न, ईअं चवंदासीं। अफ़सोस, हर ॾींहुं रमज़ान जो हिकिड़ो चेक आहे, हर ॾींहुं रमज़ान जो हिकिड़ो चेक आहे। इहे 30 ॾींहं जा 30 चेक अल्लाह ताला फरमायो आहे, अख़्तियार ॾिनो आहे, हिन ते अंगु लिखो तव्हांजे हथ मां, मां ॾींदुसि। अल्लाह ताला जे ख़ज़ाने में खोटी त कान्हे। इन चेक ते अंगु कीअं लॻंदो आहे? रोज़ो रखो, अंगु हिकु जो लॻो, हाणे हुन में नमाज़ पढ़ो, हिकिड़ी ॿुड़ी, कूड़ न ॻाल्हायो, ॿी ॿुड़ी, सच सां रहिजो, 3 ॿुड़ी, नफ़ल बि पढ़जो, 4थी ॿुड़ी, ईअं इस्तिग़फ़ार बि कंदा अचिजो, 5 ॿुड़ी, ईअं अखियुनि खे ग़ैर औरत जे तरफ़ नज़र रखण खां बचाइजो, 6 ॿुड़ी, नेकियूं कंदा वञो, ॿुड़ी लॻंदी वेंदी, ॿुड़ी लॻंदी वेंदी। हाणे तव्हां अंदाज़ो ॿुधायो, तव्हांजे हथ मां न। आख़िर में अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अफ़्तारी करण वक़्तु रोज़ेदार जेका बि अल्लाह ताला खां दुआ घुरंदो आहे, अल्लाह ताला उनजी क़बूल कंदो आहे। हाणे रोज़ो रखूं त अफ़्तारी जे दस्तरखाने ते अचूं न, रोज़ो रखूं त चेक ते अंगु लॻे न, रोज़ो रखूं चेक ते अंगु हणूं, पोइ नेकियूं कयूं त ॿुड़ियूं वधनि न। ख़ाली ॿुड़ी त कंहिं बि कम जी कान्हे, ख़ाली ॿुड़ी असांजूं नेकियूं ख़ाली अथव, ॿुड़ी ज़ीरो। इन में अक़ीदे जो अंगु हूंदो आहे, जंहिंजो अक़ीदो दुरुस्त आहे उनजी इहा ॿुड़ी बि कम जी आहे, जंहिंजो अक़ीदे जो अंगु दुरुस्त कोन्हे त उन जूं ॿुड़ियूं इहे सभु नेकियूं ॿुड़ीअ जे हैसियत में रखनि, सभु बेकार आहिनि। अक़ीदो सही आहे, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे मञे थो, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के आख़िरी पैगंबर, उन खां पोइ कोई पैगंबर न ईंदो, ख़ातमुन नबिय्यीन करे मञे थो, इहो अक़ीदो दुरुस्त आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो आहे, आमनतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली वल यौमिल आखिर वल क़द्र खैरी व शर्री मिन अल्लाह ताला वल बास बादल मौत। अक़ीदे में इहे शयूं हुजनि पोइ नेकी कंदो वेंदो, ॿुड़ी लॻंदी वेंदी, नेकी कंदो वेंदो, ॿुड़ी लॻंदी वेंदी। हाणे ॿुधायो, अक़ीदे वारो अंग दुरुस्त अथसि, ॿुड़ी लॻंदी वेंदी, लॻंदी वेंदी, जेतिरियूं वणनि ॿुड़ियूं हणो न तव्हांजे हथ मां, हिकिड़ीअ ॿुड़ीअ सां हिसाब हेॾे होॾे थी वेंदो आहे। हिकिड़ीअ ॿुड़ीअ सां, हिकिड़ीअ ॿुड़ीअ सां, ख़ाली हिकिड़ो अंगु आहे, ख़ाली हिकिड़ो अंगु आहे, तेसीं ताईं उनजी हैसियत कान्हे जेसीं ताईं अकेलो आहे। ॿुड़ी ॾींदा वेंदोसि, वधंदो वेंदो, ॿुड़ी ॾियोसि त 10, सचाईअ जी ॿी ॿुड़ी ॾियोसि त 100, इख़लास जी 3 ॿुड़ी ॾियोसि त 1000, वरी ईअं हिकिड़ी ॿी ॿुड़ी ॾियोसि अल्लाह जे दर ते मोहबत सां सजदे करण जी त वरी 10,000, इहो वधंदो वेंदो। इंसान जो अमल ईअं वधंदो आहे। अल्लाह जी फरमायो, मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। तव्हां नेकियूं खणी अचो, 10 ते उनखे वधाईंदुसि। हिकिड़ी रिवायत में ईंदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 700 भेरा हिक नेकीअ खे वधाईंदासीं। अल्लाह ताला जा तव्हां असांजे मथां एॾा वॾा एहसान आहिनि, पर अफ़सोस असां इहे ख़ाली चेक रब तबारक व ताला जा भरियूं नथा, उनखे ख़ाली करे मोटायूं था। शाम थी वञे, ईअं जो ईअं रमज़ान जो महीनो ख़ाली गुज़री वियो, हर ॾींहुं ईअं ख़ाली थो गुज़रे। उन माण्हू वांगुरु जंहिंजे हथ में चेक हुयो पर कुझु बि न करे सघियो। पोइ चवंदासीं, साईं रोज़गार में बरकत कान्हे का। पोइ चवंदा आहियूं त साईं निमाज़ रोज़ो बि कयूं था पर ज़हनी सुकून कोन्हे को।
पोइ चवंदा आहिनि साईं रिश्ता असांजा जेके आहिनि मुनासिब थियनि कोन था, परेशानी ॾाढी आहे साईं, कमायूं बि ॾाढो था पर कर्ज़ बि लहे ई कोन थो। मुंहिंजा भाउ हिन रमज़ान मुबारक जे महीने में हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी रब जे ज़ात सां शेयर कयो, मुंहिंजा रब तो चयो आहे, तुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, तुंहिंजे नबीअ जे आलिमनि वारिसनि चयो आहे, तुंहिंजे ॾाढो हथरा खयां अथसीं, तोखां सवाइ ॿियो केर बि कोन्हे। ॾिसो कमाल, अफ़सोस असांजी ज़िंदगी अजाई पई वञे, असांजो वक़्तु बेकार पियो वञे, असां चरिया चइबासीं जेकॾहिं बेकार वक़्तु विञायोसीं त। अल्लाह पाक तव्हां असांखे सही सम्झ, सही सोच नसीब फरमाए ऐं सही अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हीउ हिकिड़ो ऐलान आहे, ईंदड़ ख़मीस जे ॾींहुं जुमे जे राति 20 मार्च कॉलेज वारी मस्जिद में ख़तमुल क़ुरान जो जलसो थी